जी रिली ज़िंदगी जी रिली त हयातीअ जे ट्रोपनि सां सिबियल आहे। हर ट्रोपो आख़िर त छॾिणो आहे, हर हयाती आख़िर त वञणी आहे। ज़िंदगी जी रिली त हयातियुनि जे ट्रोपनि सां सिबियल आहे। ठीकु आहे, फ़क़ति मौत जी हयातीअ खे मौत न आहे, पर तव्हांजी हयाती फ़क़ति तव्हांजी न आहे, उहा ॿियनि जी हयातियुनि सां अहिड़ीअ रीति ॻंढियल आहे, अहिड़ीअ रीति विछड़ियल आहे जो ज़िंदगीअ जी रिलीअ तां जॾहिं को धाॻो पटिजे थो त केतिरा ई ॿार उॾड़ी पवनि था, केतिरियूं ई हयातियूं उखलजनि थियूं, केतिरियूं ई ज़िंदगियूं सट खाई छिॼी पवनि थियूं। ज़िंदगीअ जी रिली त हयातियुनि जे ट्रोपनि सां सिबियल आहे। हर ट्रोपो आख़िर त छॾिणो आहे, हर हयाती आख़िर त वञणी आहे। नाज़रीन, जंहिं तख़लीकार खे अॼु जंहिं ॾात धणीअ खे ऐं जंहिं ॾात धणीअ जे नज़म खे अॼु असां हिन पंहिंजे ख़ासि प्रोग्राम में ज़ेरे बहस आणींदासीं, उन जा केतिरा ई हवाला आहिनि। सभ खां पहिरियों हवालो त मुअनि जो दड़े जे भरिसां तारीख़ी ॻोठ बिलेड़ीजी सां ताल्लुक़ु रखंदड़ हिकु वॾे अदबी घराणे मोहतरम अनवर पीरज़ादे जे घर में हू पैदा थिया। उन खां अलावा तालीम व तदरीस सां बि हू वाबस्ता आहिनि ऐं शेरो शाइरी सां बि उनखे उताह लॻा आहे। सुठा लेखक आहिनि, सुठा नसर नवीस आहिनि, सुठा ॻाल्हाईंदड़ आहिनि, तबियतुनि मिज़ाज में तमामु निमाणा, फ़िलोसॉफ़िकल ॻाल्हाईंदा आहिनि, फ़िलोसॉफ़िकल सोचींदा आहिनि ऐं फ़िलोसॉफ़िकल अंदाज़ सां शयुनि खे बयानु कंदा आहिनि। हिकु वॾे अदबी घराणे सां ताल्लुक़ु, पीरज़ादा ख़ानदान सां ताल्लुक़ु, यकीनन मां सम्झी विया हूंदव। ऐं हिन किताब जो ख़ालिक़, किताब जो राइटर मोहतरम साईं प्रोफेसर ज़ैद पीरज़ादे जी ॻाल्हि कयूं था असीं। ऐं ही नज़म जेको मूं प्रोग्राम जे हिन प्रोग्राम जे शुरूआति में मूं ही नज़म पढ़ियो, अॼु असां हिन नज़म ते तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं। पर उन खां अॻु में जो असां हिन पंहिंजे प्रोग्राम खे अॻिते वधायूं, असां मूंखे ॿुधाईंदा हलूं त मां प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो मूं ॾात अनोखी आंदी आहे। ऐं प्रोग्राम ॾात अनोखी आंदी आहे जो अंग्रेज़ी में बि नालो आहे। अंग्रेज़ी में असांजो हिन प्रोग्राम जो नालो आहे, यानी अंग्रेज़ी ॿोलीअ में असांजे हिन प्रोग्राम जो नालो आहे सेजेस ऑफ सिंध। एंड वी हैव बीन डिलीवरिंग these memorable, comprehensive, beautiful, thorough lectures on various literary luminaries for the last 3 years. And this struggle still continues for the promotion of literature among the people. प्रोग्राम उॾात अनोखी आंदी आहे जो कि हीअ त चुरंदड़ फिरंदड़ तस्वीर ऐं असांजे आवाज़ खे अवांजे समातुनि ऐं नज़रुनि ताईं, दीद ताईं पहुचाइण लाइ अॼु असां कैमरामैन जूं ख़िदमतूं सरंजाम ॾेई रहिया आहिनि साहिल डोमकी ऐं एहसान डोमकी। ऐं प्रोग्राम उॾात अनोखी आंदी आहे पेशकश आहे रीडर्स अकेडमी ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड इंग्लिश लिटरेचर इन्फो पब्लिक स्कूल लाहौरी मोहनलाल लाड़काने जी। सो अचूं था पंहिंजे हिन नज़म जे तरफ़ जेको मूं प्रोग्राम जी शुरूआति में विर्द कयो अव्हां जे लाइ, त ज़िंदगी जी रिली मोहतरम प्रोफेसर ज़ैद पीरज़ादे जो ही मशहूरु नज़म हिन किताब मंझां ऐं फ़िलोसॉफ़िकल नज़म। हाणे यकीन नाज़रीन मां उनवान मां ई अंदाज़ो लॻाए विया हूंदव त ही समूरो नज़म ज़िंदगी बाबति आहे ऐं रिलीअ बाबति आहे। रिली जीअं रंगीन हूंदी आहे, उन जा केतिरा ई डिज़ाइन्स हूंदा आहिनि, ठीकु ईअं बि ज़िंदगी बि रंगीन हूंदी आहे, इंसानी ज़िंदगी बि रंगीन हूंदी आहे। उन जा केतिरा ई रंग हूंदा आहिनि, रूप हूंदा आहिनि, रोनायूं हूंदियूं आहिनि। So one or another way, poet Professor ज़ैद Pirzado, using the word Quelet really here in this prosic poem, he's using this to signify some sort of a very deep connection between public and self-life too, symbolically speaking, viewers. नज़म जे पहिरनि सिटुनि में प्रोफेसर ज़ैद पीरज़ादो साहब शाइर चवनि था त ज़िंदगी जी रिली त हयातियुनि जे ट्रोपनि सां सिबियल आहे। हर ट्रोपो आख़िर त छॾिणो आहे, हर हयाती आख़िर त वञणी आहे। सो ये जेका ज़िंदगी जी ख़ूबसूरती आहे नाज़रीन,
जेकी ज़िंदगी में ही रंग आहिनि, रौनायूं आहिनि, उहे हयातियुनि जे ट्रोपनि सां जुड़ियल आहिनि। मजमूई तौरु यानी इंसानी ज़िंदगी कलेक्टिव लाइफ जी रिप्रेज़ेंटेशन आहे। हिन पहिरें बंद में शाइर करे थो पियो त जेका हीअ ज़िंदगी में रंगीनीअ में ॾिसो था न, हीअ ख़ूबसूरती जेका ॾिसो था, उहा रिश्ता नातनि जे मेलो मिलाप जे करे आहे। रिश्ता नाता कनेक्टेड आहिनि ऐं हयातियुनि जा ट्रोपा हिक ॿिए सां जुड़ियल आहिनि रिलीअ में। यानी उहे ट्रोपा जेकॾहिं सिबियल आहिनि, जुड़ियल आहिनि, त पोइ रिली बि उहा ख़ूबसूरत आहे। ईअं ठीकु प्री प्यारा असांजा दोस्त, मिट माइट, असांजा रिश्ता जेकॾहिं असांजे अॻियां मौजूदु आहिनि, कनेक्टेड आहिनि, त उहा हयाती बि, उहा दुनिया बि एॾी रंगीन रिलीअ वांगुरु ख़ूबसूरत लॻे थी। पर नज़म जे ईंदड़ी सिटरनि में जिते हू रंगीनी जी ॻाल्हि करे थो शाइर, जिते हू सूंहं जी ॻाल्हि थो करे, रौनायुनि जी ॻाल्हि करे थो पियो, ज़िंदगी जी ॻाल्हि थो करे, उन रंगनि जी ॻाल्हि थो करे, रिलीअ जी ॻाल्हि थो करे, उते ई नाज़रीन, उते ई प्रोफेसर शाइर ज़ैद पीरज़ादो साहब ज़िंदगी बाबति उन अनादि सच खां बि असांखे रोशनास कराइनि था। हेठनि सिटनि में हू चवे थो त हर ट्रोपो आख़िर त सिजणो आहे, हर हयाती आख़िर त वञणी आहे। केतिरे बि कोशिश सां को बि माण्हू, का औरत या को बि डिज़ाइनर उन रिलीअ खे नाज़रीन सिबे ट्रोपनि सां डिज़ाइन करे ठाहे, उन जे बावजूदि बि उन रिलीअ जी रंगीनी हिकु ॾींहुं ख़तमु थी वेंदी। उहे ट्रोपा छिॼी पवंदा। हर ट्रोपो आख़िर त सिजणो आहे, हर हयाती आख़िर त वञणी आहे। तव्हां शाइर जी अमीक नज़र ॾिसो त काथे वञी हयाती आख़िर वञणी आहे। हर हिकु माण्हू हिन दुनिया खे छॾे वेंदो। हीअ जेका रंगीन दुनिया आहे, हीअ जेका रंगीन रिली आहे, उन सां हिकिड़ी तमसीली भेट ॾेई करे या हिकिड़ी तमसील ॾेई करे या तशबीह ॾेई करे हू चवे थो त हर ट्रोपो आख़िर त सिजणो आहे। रिली केसीं ताईं उहा क़ाइमु दाइम हूंदी, उहा रंगीन ख़ूबसूरत रिली। उनजा ट्रोपा हिकु ॾींहुं आख़िरकार ॻरी वेंदा, टुटी पवंदा, जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वेंदो। ईअं ई नाज़रीन प्रोफेसर ज़ैद पीरज़ादो चवे थो शाइर त हयाती आख़िर त वञणी आहे। हिकु अहिड़ो अनादि सच जंहिंखां हिन दुनिया जी रंगीनी में रहंदड़ माण्हू अक्सर बेख़बर रहनि था। त शाइर यादि थो ॾियाराए असांखे त हर ट्रोपो आख़िर त सिजणो आहे, हर हयाती आख़िर त वञणी आहे। So poet represents the, as you know, hidden symbolic things about the Quillette that he talks about in this poem. The poem revolves around the beautiful and colorful Quillette, but also revolves around the beautiful and colorful human life. अॻिते शाइर चवे थो त ठीकु आहे, फ़क़ति मौत जी हयातीअ खे मौत न आहे। Now he talks about the nature of human life and reality. This human life that we have, it is made up of two things: matter, that we are here existing, and the soul. So life comprises of two things: matter, physical being that we have, physically we appear in front of you, you appear in front of us. And the other thing is soul. Physically one day we will perish and die, but soul will remain permanent. उन्हीअ करे शाइर चवे थो त ठीकु आहे, फ़क़ति मौत जी हयातीअ खे मौत न आहे। मौत जी हयाती, इमेजिन कयो त शाइर चवे थो त मौत ऐं वरी हुनजी हयाती। हाणे मौत जी हयाती कीअं थींदी आहे? मौत जी हयाती मां मुराद शाइर जो इहो आहे त नाज़रीन त ज़िंदगी में के माण्हू शायदि अहिड़ा कम करे वञनि जो मौत खां पोइ बि हयात हुजनि। फ़क़ति मौत जी हयातीअ खे मौत न आहे। जेकी माण्हू आला कम करे वेंदा आहिनि, ग्रेट वर्क्स करे वेंदा आहिनि, उन्हनि जे मौत खे, उन्हनि जी हयातीअ खे मौत न आहे हूंदो। उहे अमर रहंदा आहिनि, उहे ज़िंदा रहंदा आहिनि। फ़क़ति
शाइर जो हिते हिननि सिटुनि मां नाज़रीन उहो मतिलबु अख़ज़ करे सघिजे थो त शाइर इंसानी रूह जे बारे में ॻाल्हाए थो पियो। प्रोफेसर ज़ैद पीरज़ादो शाइर इंसानी रूह बाबति थो ॻाल्हाए। जॾहिं असां ॻाल्हि रूह जी कंदासीं, रिलीअ जी कंदासीं त रिली बि हिकिड़ो लफ़्ज़ु आहे। बातनी तौर त रंगीन आहे रिली, उन शिकिल शबाहत में उहा हिकु ॾींहुं उनजी उहा रंगीनी बि ख़तमु थींदी, ट्रोपा बि सिबियल ट्रोपा बि उहे टुटी पवंदा ऐं उहा रिली बि फिटी वेंदी। ईअं ज़िंदगी बि उन्हनि जा ट्रोपा बि आख़िर ख़तमु थियणा आहिनि, टुटणा आहिनि ऐं हयातियूं बि वञणियूं आहिनि। पर शाइर शायदि फ़क़ति मौत जी हयातीअ खे मौत न आहे, हिते शायदि हुनजो इशारो रूह जी तरफ़ आहे ऐं लफ़्ज़ रूह ऐं रिली शाइर मुताबिक़ उहे दाइम रहनि था नाज़रीन। बाक़ी सभु कुझु तबई तौरु हून ख़तमु थियो वञे ऐं फ़ना थियो वञे। शाइर चवे थो त ठीकु आहे, फ़क़ति मौत जी हयातीअ खे मौत न आहे। नज़म ज़िंदगी जे रिलीअ में अॻियनि सिटुनि में शाइर ज़ैद पीरज़ादो चवे थो त पर तव्हांजी हयाती फ़क़ति तव्हांजी न आहे, उहा ॿियनि जी हयातियुनि सां अहिड़ीअ रीति ॻंढियल आहे, अहिड़ीअ रीति विचड़ियल आहे जो ज़िंदगी जे रिलीअ तां जॾहिं को धाॻो पटिजे थो त केतिरा ई ॿार उॾड़ी पवनि था, केतिरियूं ई हयातियूं उखुलजनि थियूं, केतिरियूं ई ज़िंदगियूं सट खाई छिॼी पवनि थियूं। नाज़रीन, सां मूंखे ॿुधाईंदा हलूं त मां प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो मुडात अनोखी आंदी आहे ऐं प्रोग्राम मुडात अनोखी आंदी आहे अव्हां लाइ पेश कयो वञे थो रीडर्स अकेडमी ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड इंग्लिश लिटरेचर इन्फो पब्लिक स्कूल लाहौरी मौला लाड़काणनि जे प्लेटफॉर्म तां। ऐं अॼोके हिन ख़ासि प्रोग्राम जे लाइ कैमरामैन जूं ख़िदमतूं सरंजाम ॾेई रहिया आहिनि साहिल डोमकी ऐं एहसान डोमकी ऐं मूं नाचीज़ जो नालो आहे मुनीर डोमकी। ऐं अॼु असां जंहिं नज़म ते बहस करे रहिया आहियूं उहो नज़म आहे ज़िंदगी जी रिली। हुनजो शाइर आहे प्रोफेसर ज़ैद पीरज़ादो, जेकी हिन महिल करंटली ही इज़ अ प्रोफेसर ऑफ माइक्रोबायोलॉजी एट कराची यूनिवर्सिटी। पाण माइक्रोबायोलॉजी जा प्रोफेसर आहिनि प्रोफेसर ज़ैद पीरज़ादो ऐं हू कराची यूनिवर्सिटी में पढ़ाईंदा आहिनि। हुनजे हिन किताब ख़याल में नसरी नज़मनि ते मुश्तमिल किताब जे हिकु नज़म खे, तमामु अहम नज़म खे जंहिंजो नालो आहे ज़िंदगी जी रिली, असां उन ते बहस करे रहिया आहियूं। त नज़म जे अॻियनि सिटनि में हू चवे थो त पर तव्हांजी हयाती फ़क़ति तव्हांजी न आहे, उहा ॿियनि जी हयातियुनि सां अहिड़ी रीति ॻंढियल आहे। सो नाउ ही टॉक्स अबाउट द ह्यूमन लाइफ। द ह्यूमन लाइफ इज़ नॉट इंडिविजुअल, इट्स नॉट you people alone live in this society in world. I alone do not live in this society. This human life is co-connected with the group of the people who live with us and we live with them. ज़िंदगी नाज़रीन ॿिनि क़िस्मनि जी आहे। शाइर मुताबिक़ अॻिते हली हिन नज़म में असांखे ख़बर पवे थी, हिकु सेल्फ ऐं ॿियो सोशल सेल्फ। हिकु असांजी इनफरादी ज़िंदगी जंहिंमें असां जीऊं था, असां रहूं था, हिकु उहा ज़िंदगी जेका असांजी ज़ाती ज़िंदगी रिश्तनि सां जुड़ियल हूंदो आहे, समाज सां जुड़ियल हूंदो आहे। ऐं हीउ समूरो नज़म जेको आहे, असल में हीउ नज़म नाज़रीन मां जे आगाही लाइ आऊं ॿुधाईंदो हलां त शाइर हीउ नज़म पंहिंजे वॾे भाउ ज़ुबैर जे विछोड़े ते ई लिखियो आहे। उनखे ही डेडिकेट बि कयो आहे, उन ते लिखियो आहे बुनियादी तौरु। पोइ हिते असांखे उहा ॻाल्हि मिले थी पई, शाइर पंहिंजे उन भाउ जी तरफ़ बि इशारो करे थो जेको तबई तौरु हिन दुनिया में मौजूदु न आहे। पर तव्हांजी हयाती फ़क़ति तव्हांजी न आहे, उहा ॿियनि जी हयातियुनि सां अहिड़ीअ रीति ॻंढियल आहे, अहिड़ीअ रीति विचड़ियल आहे जो ज़िंदगी जे रिलीअ तां जॾहिं को धाॻो पटिजे थो त केतिरा ई ॿार उॾड़ी पवनि था, केतिरियूं ई हयातियूं उखुलजनि थियूं, केतिरियूं ई ज़िंदगियूं सट खाई छिॼी पवनि थियूं। हाँ नाज़रीन, नज़म में ज़िंदगी जी रिली में शाइर जे प्रोफेसर ज़ैद पीरज़ादो जेकी धाॻनि, ट्रोपनि ऐं ॿारनि जी ॻाल्हि करे थो, इन मां मुराद त ट्रोपा मतिलबु नंढड़ा रिश्ता ऐं धाॻा रिश्ता ॿार माना इंसानी मुआशरा। धाॻा मतिलबु सिंबलिकली तमसीली तौरु ख़ानदान बि थी सघनि था, उहे सभु उॾड़ी था पवनि, हर शइ ख़तमु थींदो, फ़र्द बि ख़तमु थींदो ऐं ग्रुप लाइफ बि ख़तमु थी वेंदी, मजमूई तौरु इंसान जी आबाद कयल लाइफ बि ख़तमु थींदी, इंसानी मुआशरा बि ख़तमु थींदा ऐं
हालांकि ये सभु शयूं जीअं इहे जेकी ट्रोपा आहिनि, धागा आहिनि, ॿार आहिनि, इहे सभु शयूं मिली करे जीअं रिलीअ खे ठाहिनि था, ठीकु ईअं ई तमसीली तौरु इन लफ़्ज़नि जे ज़रिए शाइर चवे थो त नंढड़ा रिश्ता जीवन खे जीवत ॾियनि था। ट्रोपा यानी नंढड़ा रिश्ता, धागा वॾा रिश्ता, ख़ानदान ऐं ॿार, इंसानी मुआशिरा, इहे सभु मिली करे ह्यूमन प्लैनेट खे, जेकी इंसानी जेका इहा ज़मीन आहे, हीअ दुनिया आहे, उनखे जोड़नि था, ठाहिनि था, तश्कील ॾियनि था। नाज़रीन, ही नज़म ज़िंदगी, रूह ऐं रिलीअ जो रिश्तो, इन में को शक न आहे नाज़रीन त ज़िंदगी, हिन नज़म में ॿुधायो वञे थो त ज़िंदगी रूह ऐं रिलीअ जो रिश्तो आहे ई, पर ज़िंदगी ज़ुबैर ऐं ज़ैद जे ज़ाती ज़ेबायती रिश्ते जो नालो बि आहे, जेको असांखे हिन नज़म मां असांखे ख़बर पवे थी। उन खां अलावा नाज़रीन, जॾहिं असां हिन जो उनवाननि जी ॻाल्हि कंदासीं हिन नज़म जी, त हिन नज़म में हुनजे जेको मरकज़ी उनवान ज़िंदगी ऐं रिली आहिनि, उन्हनि ॿिन्ही खे शाइर तमसीली तौरु डिस्कस कंदो थो अचे, मुंड खां वठी आख़िर ताईं, ऐं हर ज़िक्र थो करे ज़िंदगीअ जी, हयातियुनि जी, वरी हयातीअ जी, वरी मौत जी, वरी हयातीअ जी, वरी हयातियुनि खे माना लफ़्ज़नि, मतिलबु जेकी मरकज़ी लफ़्ज़ आहिनि, keen words which are the poet represent throughout this prosic poem. It is Quillette, which is very beautiful, life, which is very beautiful, but also he talks about death, and again he talks about life, again he talks about the death and individual life. He talks about, the poet talks about sometimes collective life. ऐं वरी नाज़रीन, हिकिड़ी अहम ॻाल्हि हिते इहो आहे त जिते असां तव्हांखे सम्झणु घुरिजे, शाइर प्रोफेसर ज़ैद पीरज़ादो चवे थो त जो ज़िंदगी जे रिलीअ तां जॾहिं को धाॻो पटिजे थो त केतिरा ई ॿार उरड़ी पवनि था, केतिरियूं ई हयातियूं उखुलजनि थियूं. So it means that human relationships are very complex. If you lose them, means if you do not, when you hold the threads of human relationships, if you lose them, then they will be muddled up. If you pull them tightly, those relations, they will be broken. Like the soft feathers, threads, and stitches of Quillette. Human relationships are like that. मजमूई तौर नाज़रीन, असांखे हिन सॼे नज़म जो उनवाननि जी जेकॾहिं असां डिस्कस कंदासीं, ऐं एस्थेटिक्स ऑफ क्वालिट यानी रिलीअ जी हुस्नाकियत, निज़ाकत ऐं बाबति बि ज़िक्र कंदासीं, ज़िंदगी बाबति असांखे इन्हनि ॿिन्ही जे विच में हिकिड़ो गहरो रिश्तो मिले थो. उन खां अलावा रिली जेका आहे उहा सक़ाफ़त जी बि निशानी आहे. तव्हां सभिनी खे ख़बर आहे, अॼु बि तव्हां ॻोठनि जी ज़िंदगी ॾे वेंदव त तव्हांखे, या शहरनि में ई तव्हांखे ख़ूबसूरत रिलियूं मिलंदियूं, जिते तव्हां जेकी दिलकश रिलियूं मिलंदियूं, जेकी तव्हांखे दीद खे ख़ुशि करे छॾींदियूं. दे विल प्लीज़ योर आई साइट, दोज़ क्वालिटीज़. इवन टुडे इफ़ यू विज़िट विलेजिस इन रूरल, इफ़ यू विज़िट विलेजिस इन सिंध, especially in, the village of the poet Baleraji, you will find that there are many people there who are very involved in the business of, quilt designing and making. उन खां अलावा हिन रिलीअ में जेकी नाज़रीन जेकी डिज़ाइन हूंदियूं आहिनि, ट्रोपा हूंदा आहिनि, जेकी ॿार हूंदा आहिनि, या उन खां अलावा उन में जेकी रंगीनियूं हूंदियूं आहिनि, उहे सभु इन ॻाल्हि जूं निशानियूं कनि थियूं त रिलीअ जी शिकिल शबात ऐं रंग तरीक़ा, उहे ग्राफिक्स ॼण त इंसान सां ॻाल्हाइनि था. ह्यूमन लाइफ बि ईअं आहे, रंगीन आहे. उन खां अलावा तव्हां ॾिसंदा हूंदव त जेका औरत जॾहिं रिली ठाहींदी आहे नाज़रीन, त उन में उनजे जज़्बातनि जी बि अकासी थियल हूंदी आहे. ठीकु ईअं ई ह्यूमन लाइफ में बि, माना हीउ नज़म जेको आहे, दिस prosic poem is also an emotional resonance of poet himself. Quillette is the emotional resonance of a person who designs it, who makes it. नाज़रीन, ईअं बि चयो वेंदो आहे त अॻे त रिलीअ में माना वॾनि हीरोज़ जी जेकी हूंदा हुआ, उन्हनि जूं कहाणियूं बि तश्कील ॾी वेंदियूं, उन्हनि जो चहिरा बि, हीरोज़ जूं तस्वीरूं बि रिली जे ज़रिए माना डिज़ाइन कयूं वेंदियूं हुयूं.
सो ही असांजो अॼोको ही नज़म हो जंहिं ते असां बहस कयोसीं। मजमूई तौर ही नज़म ज़िंदगी खे रिफ्लेक्ट थो करे, रंगीनीअ खे रिफ्लेक्ट थो करे, फ़नाइयत खे, ज़िंदगी जी फ़नाइयत खे, इंसानी इनफ़रादी ज़िंदगी जी फ़नाइयत खे, मजमूई ज़िंदगी जी फ़नाइयत खे बि ऐं रंगीनीअ खे बि, इंसानी इनफ़रादी रंगीनीअ खे बि। ऐं उन खां अलावा शाइर जा ही लफ़्ज़ जेके असां तव्हांखे आख़िर में ज़रूरु सम्झण बि खपनि, ॿुधण बि खपनि ऐं उन्हनि ते गौर फ़िक्र बि करणु खपे। त प्रोफेसर शाइर ज़ैद पीरज़ादो चवे थो त हर ट्रोपो आख़िर त छॾिणो आहे, हर हयाती हर ट्रोपो आख़िर त छॾिणो आहे, हर हयाती आख़िर त वञणी आहे। ठीकु आहे, फ़क़ति मौत जी हयातीअ खे मौत न आहे, पर तव्हांजी हयाती फ़क़ति तव्हांजी न आहे, उहा ॿियनि जी हयातियुनि सां अहिड़ी रीति ॻंढियल आहे। ऐं आख़िरी मां रिपीट थो कयां उहे लफ़्ज़ नाज़रीन जे लाइ, हर ट्रोपो आख़िर त छॾिणो आहे, हर हयाती आख़िर त वञिणो आहे। ऐं आख़िर जी ॻाल्हि कंदे कंदे नाज़रीन आख़िर असां पंहिंजे प्रोग्राम जे इख़्तिताम ते बि पुॻासीं। इन सां गॾु प्रोग्राम मूं ॾात नोखे आंदिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणीअ ते पुॻो। प्रोग्राम जी समूरी टीम, कैमरामैन साहिल डोमकी ऐं एहसान डोमकी, ऐं प्रोग्राम जे मेज़बान मुनीर डोमकी खे ॾींदा ॿिए प्रोग्राम ताईं इजाज़त। असां मूंखे ॿुधाईंदा हलूं त हीउ प्रोग्राम अवां लाइ पेश कयो वियो रीडर्स अकेडमी ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड इंग्लिश लिटरेचर, इंफो पब्लिक स्कूल, लाहौरी मौला लाड़काणो जे पारां।